वायसा प्रालो ख़बर सिर्फ़ जॾहिं ख़बर छा कंदासीं प्राले खां प्रालो भरिसां 1 महीनो अॻु तामीर थींदड़ रोड उखड़िजी वई, पथर निकिरी आया, हादसे थियण जो रोज़ जो मामिलो बणिजी वई। ॻोठाण जो ठेकेदार ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो, गैर मयारी रोड ठहंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो। प्रालो 1 महीनो अॻु तामीर थींदड़ रोड में गैर मयारी मटीरियल जो इस्तेमालु सबबि रोड मुकमल तौर थी उखड़िजी वञण सबबि रोड में खॾा पइजण करे हादसे थियण जो रोज़ जो मामिलो बणिजी वियो आहे। 1 महीनो अॻु में तामीर थींदड़ बाद रोड उखड़ण जे ख़िलाफ़ ॻोठाण हाजी महर, मोहम्मद सालिह महर, गुलाम फारूक महर, बशीर महर जी अॻवानीअ में ॻोठाण पिरालो वीरम ॻोठ रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे साफ़ हिन खे ॿुधायो त पिराले शहर खां वीरम ॻोठ ताईं 1 महीनो अॻु ठहियल रोड जो ठेकेदार अब्दुल कईम फुलापोटो रोड्स खाते जे मुलाज़िमनि सां मिली भगत करे गैर मयारी कमु करायो वियो आहे, जंहिं करे ठहियल रोड जो 1 महीनो अंदरि खे तबाह थियण थी वियो आहे, जंहिं सबबि हिकु रोड ते हादसो थियण जो रोज़ जो मामिलो बणिजी वियो आहे। हिननि 1 महीने अंदरि 8 खां वधीक ॻोठाण हादसे सबबि ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिननि वधीक चयो त हिन जो इंसाफ़ कयो वञे ऐं ॿीहर रोड जी तामीरत कराई वञे, न त एहतिजाज दायरा वधाया वेंदा। वाइसा प्राले पेज खे लाइक करणु ऐं शेयर करणु न विसारींदा। वाइसा प्रालो अव्हांजो पंहिंजो चैनल वाइसा प्रालो।